अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो हाँ जो है बारात की तैयारी है, घोट जो तैयार थे तो पियो। हाँ जो बारात करूँ था बाहर जो सिस्टम है वो रेडी है। तो हाँ जो घोट के पाना है जी अस वापस ईंदासीं पोइ असांजी शादी की तकरीब होंदी है वो स्टार्ट हुई। हाँ जो बारात से असां वञूं था घोट के पढ़ाइण लाइ। उहे भी जो कुछ वीडियोस जो बनी उहे भी तव्हां सां शेयर कंदासीं, तो असां सां गॾु रहिजो। दोस्तों हार आहे घोट जे लाइ ऐं जेको आहे ये फटाका आहिनि, फैज़ान वरिता हुया फटाका। तो ये मथे वही कर 8 फायर कंदा आहिनि, ये भी हणंदासीं। तो हाँ जो है बारात रेडी है, हलूँ तो जो है पान भी बारात से गॾु हलूं था। घोट जो नानो है, घोट जी जेका ड्राइवरिंग है वो नानो कंदो। गाड़ी जेका है रेडी थी चुकी है असांजी। घोट भी तैयार है एम जो घोट निकरे तो पियो असां जो पाण निकरूं सा। पुत्र की शादी गुलदार भी हार वठी आयो, हार वठी आयो। अंगण ते आई अमजद शर जी शादी। तारा मामा चाचा आया, सभई घोट वारा आया। गुलदार के मुबारक, अली अकबर के मुबारक। थोड़ा घोट क्या भी हजार अमजद शर लखन में घोट प्यारो है घोट सोहरो। अली अहमद की खुश, अली अहमद के मुबारक। अमजद शर दिया शादी, खुशी अंगण ते आई। अमजद शर दिया शादी, घोट दुल्हन शर में। पीस बोर्ड जो घोट जो अंतर कंदो पियो। घोट जी आज्ञा कंदासीं भाउ भरपूर फटाका ऐं बारूदनि सां। हाल फिलहाल बारूद ॾेखारण सही न आहे सोशल ते। घोट खे तमामु सुठी ख़ुशी कंदासीं। असांजो अली अहमद शर जो पहिरियों पुटु आहे, वॾो पुटु, उनजी शादी आहे अॼु। वॾो पुटु आहे, पहिलो फटाका लॻंदा। जियो तैयार कर दियो फटाका जल्दी कर तेली मार हाणे पुट खायो कोने चार कुर्सियां हाणे मथे शू था हल चिमरो करे आगे हेलो
तो दोस्तों घोट के पढ़ाया पर हाँ महफ़िल जारी है उहा महफ़िल ॾेखारींदा घोट ॿार वेठो है इको साउंड वारा अची चुका आहिनि बहवा सोना तुझो सिंगार तुझी गिचिय में नटन जो हार मुझो यार बले बले ओ बले 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 दिलदार बले बले ओ बले 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 बहवा सोना तुझो सिंगार तुझी गिचिय में नटन जो हार मुझो यार बले बले ओ बले 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 मुझो बले 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 बहवा सोना तुझो सिंगार तुझी गिट्टिय में लुटन जो यार का सहारा है दर्द से मारा दा और केड़ा पासा है आशिका बेचारा दा यार का सहारा है दर्द से मारा दा और केड़ा पासा है आशिका बेचारा दा और केड़ा पासा है आशिका बेचारा दा कैसा अपना है कि कोई फटीक पे देना असा पी के भी घर तक ठीक वे दिया असा पी के भी घर तक ठीक वे दिया जदा चढ़ गई तभी मेरी छोड़ी सा एक थी महफ़िल के एंड कयोस तो दोस्तों एक थे तो महफ़िल के एंड कयोस था सुभाणे जो कम करणो आहे सेल बण जो कम आहे सेल करणो आहे सेल जो पुछंदो कोन्हे बाबा सुभाणे कम करना रायरी मुश्किल आहे सेल जो शाम ताईं नज़र न ईंदो बाक़ी जो उमेद कान्हे का वैसे ईंदा कोन शादी ते कॾहिं बि जो सेल ॾींहं जो ज़ाहिर न थींदो आहे पर ॾिसो सुभाणे जो सेल खे कमु करणो आहे पहुचे थो नथो पहुचे हाल को इश्क